Assalamualaikum. This is Abdul. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु असां वधीक शाह साहब जा जेके मारूज़ी सवाल आहिनि त उन जे बारे में असां डिस्कस कंदासीं। असां पहिरियां शाह साहब जा 50+ क्वेश्चन करे चुका आहियूं, त हीअ असांजो शाह साहब जे हिसाब सां लेक्चर नंबर ॿियों आहे। त अॼु असांजो पहिरियों सुवाल आहे त शाह साहब शाह अब्दुल लतीफ़ भुट्टाई साहब सिंधी समाज जो मुहाफ़िज़ आहे ऐं संदसि रिसालो सिंधी समाज जो अक्स आहे। त इहे लफ़्ज़ जेके आहिनि कंहिं चया हुया? त मोहम्मद इब्राहिम जोई साहब चया हुया, या तनवीर अब्बासी साहब चया हुया, या उस्मान अली अंसारी साहब चया हुया, या डॉक्टर नबी बख्श बलोच साहब चया हुया। त इन जेको सही ऑप्शन थींदो उहो उस्मान अली अंसारी साहब जेके इहे लफ़्ज़ भुट्टाई साहब जे बारे में चया हुया। ॿियो असांजो सुवालु आहे, शाह जो रिसालो कहिड़े सुर खां शुरू थिए थो? सुर केॾारो आहे, सुर सारंग आहे, या यमन कल्याण आहे, या कल्याण आहे? त उहो जेको ॿिएं जो जेको आहे चोथों जेको आहे असांजो सही ऑप्शन आहे। ॿियो असांजो आहे त सुर कामोड में छा जो बयानु आहे? त इहो सुवालु SST टेस्ट में अची चुको आहे, छाकाणि त इहे जेके असांजा मारूज़ी मोस्टली जेके सुवाल आहिनि शाह साहब जा, त उहे असांजा मोस्टली जेके शाह साहब जा जेके 30 सुर आहिनि त उन जे बारे में आहिनि। त इन में जेको आहे नूर जाम तमाची, या मुरड़ो मीरबार, या दो जनेसर, या उमर मारवी। त इन में नूर जाम तमाची जो जेको आहे शाह साहब सुर कामोड में जेको आहे ज़िक्र कयो आहे। चोथों क्वेश्चन आहे त सुर लीला चनेसर में टियों किरदारु कंहिंजो आहे? त डूनर जो, मेंदरो जो, या केनरो जो, या होथी खान जो? त केनरो जो जेको आहे उहो किरदारु आयो आहे त सुर लीला चनेसर में टियों किरदारु। ॿियो असांजो पंजो सुवालु आहे त पैगाम लतीफ़ी कंहिंजो लिखियलु जेको आहे किताबु आहे? त उहो तनवीर अब्बासी साहब जो, हाफ़िज़ अहसन चन्ना साहब जो, मोहम्मद इब्राहिम जोयो साहब जो, या GM सैयद साहब जो? त इन जो सही जवाबु आहे त उहो GM सैयद साहब जेको आहे पैगाम लतीफ़ किताबु लिखियो आहे। इहो हिकिड़ो इम्पोर्टेंट MCQs आहे SST टेस्ट जे लाइ। ॿियो असांजो छहों क्वेश्चन जेको अहम क्वेश्चन आहे त साइनम सदाई करे मथे सिंध सुकार कहिड़े सुर में जेको आहे शाह साहब इहे चयो आहे? त उहो सुर कल्याण आहे, सुर सारंग आहे, सुर कामोड आहे, या सुर घातो आहे? त सुर सारंग में इहे लफ़्ज़ शाह साहब चया आहिनि। ॿियो आहे सतों असांजो क्वेश्चन आहे त कहिड़े सुर में मुरड़े मीरबार जो शाह साहब ज़िक्र कयो आहे? सुर कहिड़ो आहे? सुर कामोड, सुर डर, सुर खंभात, सुर घातो? सुर घातो में जेको आहे शाह साहब मुरड़े मीरबार जो ज़िक्र कयो आहे। त इहे मोस्टली जेके इम्पोर्टेंट सुर आहिनि त इन मां लाज़मी सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारा क्वेश्चन ईंदा आहिनि। शाह जे रिसाले में तंज़ मज़ा वारो कलाम उगंद फ़क़ीर बाबति बयानु कहिड़े सुर में अचे थो? बिलावल में, खंभात में, काहोड़ी में, या कामोड में? त इहो बिलावल में अचे थो। सुरमियूं कंहिंजो जेको आहे लिखियलु किताबु आहे? अली नवाज़ जतोई साहब जो आहे, लालचंद मदनो आहे, या नारायण दास बंबाणी साहब जो आहे, या डॉक्टर गरबख्शानी जो आहे? त इन जेको सही जेको जवाबु आहे त उहो आहे नारायण दास बंबाणी साहब जो इहो जेको आहे किताबु लिखियलु आहे शाह जूं सुरमियूं। ॾहों असांजो क्वेश्चन आहे त कूंज ऐं मारवी जो ज़िक्र शाह साहब कहिड़े सुर में कयो आहे? त घातो आहे, सुर डहर आहे, सुर खंभात आहे, या सुर बिलावल आहे? त सुर डहर में जेको आहे कूंज ऐं मारवी जो शाह साहब ज़िक्र कयो आहे। 12हों क्वेश्चन आहे त शाह जे रिसाले में घणनि बैतनि वारो कहिड़ो सुर आहे? सुर कल्याण आहे, सुर बिलावल आहे, सुर हुसैनी आहे, सुर काहोड़ी आहे? त सुर हुसैनी जेको आहे शाह साहब जे रिसाले में घणनि बैतनि वारो सुर आहे। 13हों क्वेश्चन आहे त शाह साईं चंड सिज तारनि कतियुनि ऐं चांडूकीअ जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? सुर खंभात, सुर सारंग, सुर घात, सुर डहर? त सुर खंभात में जेको आहे शाह साहब इहो कयो आहे। 14हों सुवालु आहे त शाह लतीफ़ जी मजाज़ी इश्क वारी कैफ़ियत कहिड़े सुर सां भाइजे थी? सुर मारवी सां, सुर खंभात में, सुर सारंग में, सुर काहोड़ी में, सुर खंभात में? इन जो सही ऑप्शन ॿियो नंबर थींदो। सुर कल्याण जो मुख्य जेको मौज़ू छा आहे? वाहदानियत, सना आहे, वहदतुल वजूद आहे, या उहे सभई आहे? त उन में इहे सभई अची वञनि था सुर कल्याण में। ॿियो आहे अर्नेस्ट हेम जी मशहूरु नावेल ओढ़ो ऐं समुंड जे हीरो सान्याठ गो जो किरदार खे शाह साहब कहिड़े सुरमी सां भेटियो वेंदो आहे? त उहो पनर बरडाम सां, पनू सां, मुरड़ो मीरबार सां, या उमर मारवी सां? त हिन जेको सही जवाबु थींदो उहो थींदो पनू सां। ॿियो असांजो आहे त कलाची जे कलाची जे कुन जो ज़िक्र शाह साहब कहिड़े सुर में कयो आहे? सुर घातो में, सुर डहर में, सुर कोहियारी में, सुर पौरब में? त इन जो ज़िक्र जेको आहे शाह साहब सुर घातो में कयो आहे। क्वेश्चन नंबर 57। 18हों असांजो क्वेश्चन आहे त सुर रप खे ॿिए कहिड़े नाले सां सॾियो वेंदो आहे? इहो बि हिकिड़ो इम्पोर्टेंट क्वेश्चन आहे।
इहो सुर खेप जे नाले सां, सुर कामोड़ जे नाले सां, या पौरब जे नाले सां, या काहुड़ी जे नाले सां, सुर खेप जे नाले सां, सुर असां सुर रब खे असां ॿिए नाले सां सुर खेप जे नाले सां यादि कंदा आहियूं, छॾींदा आहियूं। क्वेश्चन नंबर असां 19 आहे त शा लतीफ़ जे कहिड़े सुर खे सुर मातमी सॾियो वेंदो आहे? सुर हुसैनी, सुर केॾारो, सुर कल्याण, सुर सरीमन कल्याण। त बिल्कुलु इहो सुर केॾारो आहे, जंहिंमें शाह साहिब इमाम जो ऐं नूर जाम तमाची जो ज़िक्र कयो आहे। कल्याण लफ़्ज़ जी माना आहे साराह, अटकल करणु, सुख ऐं ख़ैरु या वाधानियत। इन जो टियों ऑप्शन जेको आहे सही थींदो। 21 असांजो सवाल आहे त शाह साईं जे रिसाले जो डिघे में डिघो बैत कहिड़ो सुर में आहे? सुर कल्याण में आहे, श्रीमन कल्याण में आहे, सुर ॾहर में आहे, या सुर सारंग में आहे? त इन जो सही ऑप्शन चोथों थींदो, सुर सारंग में शाह साहिब जो वॾे में वॾो डिघो बैत आयल आहे। 22 सवाल आहे त भिट ते रखियल शाह साईं जे कलाम जी क़दीम नुस्खे गंज जो पहिरियों सुर कहिड़ो आहे? सुर कल्याण, श्रीमन कल्याण, या सुर ससवी, या मूमल राणो? त इन जो सही ऑप्शन टियों थींदो, सुर ससवी। आलमनि जे ख़्याल मूजिबि सुर खंबात शाह साहिब कहिड़ी उमिरि में चयो हुयो? उहा उमिरि बालकपण जी जवानीअ में, विचोली उमिरि में, या पौढ़ाइप में शाह साहिब चयो? त इन जवानी में जेको आहे सुर खंबात शाह साहिब चयो हुयो। 23 जो ॿियों ऑप्शन सही थींदो। चौथों आहे सूणी कहिड़ी शइ ते चढ़ी सूणीअ कहिड़ी शइ ते चढ़ी मीहार सां मिलण वेंदी हुई? त उहा ॿेड़ीअ ते, लांच ते, या घड़ीअ ते, या दौल ते? इन जो टियों ऑप्शन। नंबर 25 सुर माज़ूरीअ में शाह साहिब जो कंहिंजो ज़िक्र कयो आहे? ससी पन्नू जो, लीला चनेसर जो, मूमल राणे जो, या सोणी मिहार जो? त इन जो सही ऑप्शन थींदो सोणी मिहार, ससी पन्नू जो शाह साहिब में ज़िक्र कयो आहे सुर माज़ूरी में। क्वेश्चन नंबर असांजो 26 आहे त सुर देसीअ में कहिड़ो लोक किसो ॻायो वियो आहे? त नूरी जाम तमाची जो, मूमल ऐं सूमल जो, ससी पन्नू जो, या जाम जराड़ ऐं बोबना जो? त इन जो सही ऑप्शन थींदो ससी पन्नू जो, जेको आहे सुर देसीअ में लोक किसो ॻायो वियो आहे। सुर काहुड़ीअ में कंहिंजो ज़िक्र थियल आहे? सैलाई फ़क़ीरनि ऐं जोगिन जो, सखी मर्दनि जो, बहादुर माण्हुनि जो, अमीरनि जो? त इन जो सही ऑप्शन थींदो जेको फ़क़ीरनि जोगिन जो जेको आहे सुर काहुड़ी में जेको आहे ज़िक्र थियल आहे। 28 असांजो क्वेश्चन आहे त करायल कहिड़े पखी खे शाह साहिब चयो आहे? त मोर, चकूर, कुकड़, या हंस? त इन जो मोर खे शाह साहिब जेको आहे करायल पखी चयो आहे। असांजो 29 सवाल आहे त लतीफ़ साईं जाम ज़ख़रीअ जी सखावत ऐं बहादुरी जो ज़िक्र जो आहे कहिड़े सुर में कयो आहे? त उहो सुर ॾहर आहे, सुर बिलावल आहे, सुर केॾारो आहे, या सुर हुसैनी आहे? त उहो जेको आहे सुर बिलावल आहे। असांजो आख़िरी सवाल आहे सुर क्वेश्चन नंबर 93 त शाह साईं पंहिंजे कहिड़े सुर में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुस्न ऐं अख़लाक़ जो ज़िक्र कयो आहे? त सुर कल्याण, श्रीमन कल्याण, सुर बिलावल, सुर खंबात? त सुर खंबात में शाह साहिब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र कयो आहे। इहो आहे असांजा शाह साहिब जा मोस्टली 30 सुर। उन्हनि 30 सुर में शाह साहिब मुख़्तलिफ़ शयुनि जे बारे में ॻाल्हायो आहे, उन जो ज़िक्र कयो आहे। त असां वरी नेक्स्ट लेक्चर में वधीक असां ॿिया जेके मशहूरु असांजा शाइर आहिनि उन जे बारे में असां पढ़ंदासीं। थैंक यू वेरी मच।